ये पंहिंजो त नाज़रीन मदई जी मां अव्हांखे सैयद पीर मोहम्मद शाह जी सालगिरह जे हवाले सां अहम ख़बर था शेयर कयूं त अॼु DIG सैयद पीर मोहम्मद शाह जी सालगिरह जे हवाले सां मुल्क जे मुख़्तलिफ़ जॻहुनि ते तक़रीबूं मुनाक़िद कयूं वयूं आहिनि। उन सिलसिले में संदन जे अबाणे शहर मदईअ में भी संदन जे हाउस से बदरुद्दीन मीरानी जी मेज़बानी में शानदार तक़रीब मुनाक़िद करे सालगिरह मल्हाई वई। तक़रीब में शहर की मुअज़्ज़ज़ शख्सियत रफ़ीक मोहम्मद शाह, सियासी समाजी अगवान मोर मक्सी, कामरेड सुनील कुमार, इमामदीन ब्रोई, कमांडो पंवर, हवालदार एजाज़ अहमद जतोई, चनार गुलशाह, आगा जावेद दुरानी, मौलाना अब्दुल अज़ीज़ भुट्टो, उमर जेओ, एज़ार शाह, नदीम शेख समेत वॾी तइदाद में शहरनि ऐं चाहींदड़नि शिरकत कई। तक़रीब में सालगिरह जो केक कटे सैयद पीर मोहम्मद शाह ऐं उनजे अहलो अयाल जे वॾी जमार ऐं सिहत लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। जी नाज़रीन अव्हांखे मदई जी खां सालगिरह जे हवाले सां अहम ख़बर खां आगाह पिया कयूं त DIG सैयद पीर मोहम्मद शाह जी 49वीं सालगिरह तक़रीब संदन जे हाउस DIG हाउस मदईअ में बदरुद्दीन मीरानी जे मेज़बानीअ में मुनाक़िद कई वई, जिते सालगिरह जो केक कटे सैयद पीर मोहम्मद शाह जे ऐं संदन अहलो अयाल जे वॾी जमार ऐं संदन जे सिहतयाबीअ जे लाइ दुआऊं घुरी वयूं।